धारियां सिंध खपनि बंद कयो बंद कयो धारियां सिंध खपनि बंद कयो बंद कयो धारियां सिंध खपनि बंद कयो बंद कयो अफगानियुनि खे कंट्रोल कयो एक्ट ते कंट्रोल कयो एक्ट ते कंट्रोल कयो सिंध में धारियां ना मंजूर सिंध में धारियां ना मंजूर धारियां बचायो सिंध बचायो जेको क़ौम जीआरे सो जीअंदो रहंदो जेको आम गुज़ारे सो जीअंदो रहंदो मूंखे तारीख़ तक़दीर ॾिनी पक जेको सिंध संवारे सो जीअंदो रहंदो शाहपुर जाकर प्रेस क्लब जे अॻियां एहतियात तौरु हिते बीठल आहियूं ऐं तव्हां सभिनी खे ख़बर आहे त एड्स जहिड़ो ख़तरनाक मूज़ी मर्ज़ जेको सिंध में फैलिजी रहियो आहे बदिन ॾे काफ़ी केस पैदा थिया आहिनि ख़बरुनि में असां ॿुधंदा आहियूं ॾिसूं पिया बाबा फलाणे खे एड्स आहे फलाणी खे एड्स में धारिया बि न खपनि असांखे ऐं जेके सिंध में बीमारी पकड़जी वई आहे एड्स जेको हिकु ख़तरनाक बीमारी आहे उन ते को बि अञा ताईं पीपुल्स पार्टी खां अहिड़ी क़दम न खणी आहे जेको हुनखे कंट्रोल में आणे सघे उन्हनि मुताबिक़ पूरे सिंध में ॿ ॾींहं मुक़ररु कया विया आहिनि दरअसल उन्हनि ॿिनि इशूज़ जे हवाले सां उहे ॿ इशूज़ कहिड़ा आहिनि ॿ मसइला कहिड़ा आहिनि जेके असांजे ज़िंदगीअ सां लॻापियल आहिनि सिंधी माण्हुनि जे ज़िंदगीअ सां लॻापियल ॿ उहे मसइला आहिनि तमामु अहम मसइला आहिनि उन्हनि मसइलनि जे हवाले सां अॼु असां हिते शाहपुर चाकर में एहतिजाज पिया कयूं ॿई मसइला हिकिड़ो त धारियनि जी आबादकारी ख़ासि तौर ते अफ़गानी जेके आहिनि जेके गुज़िरियल 20-30 सालनि खां वठी हिते रिहाइश पज़ीर आहिनि ऐं उन्हनि जे रिहाइश पज़ीर हुजण जे करे उन्हनि जी मौजूदगी जे करे जेको सिंध भोॻे पई तमामु ख़तरनाक तरीक़े सां ख़तरनाक नमूने सां असां भोॻियूं पिया उन्हनि धारियनि जी आबादकारी खे उन्हनि जो मिसाल